अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां उस्ताद जलाल चंद जी जेका वफ़ादारी के बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तों उस्ताद जलाल चंद जो एक वफ़ादार इंसान हो, तमाम बेहतरीन इंसान हो, तमाम आला अखलाक वारो इंसान हो, बेहतरीन किरदार वारो इंसान हो, इंतहाई मोहब्बत वारो हो, तमाम सभिनि सां मोहब्बत करण वारो, पंहिंजनि सां परावनि सां दुश्मन सां दोस्तनि सां सभिनि सां मोहब्बत करण वारो माण्हू ऐं सभिनि खे चाहींदो हो। दोस्तों उस्ताद जलाल चंद जो हर के इंसान की मदद कंदो, जेको भी हुन लड़ी ईंदो, जेको भी हुन तॾे ते हलियो ईंदो तो माना हुनजी मदद कंदो, जेका हुन खां पुॼंदी जेका हुन खां सरी सघंदो माना उहा हुनजी मदद कंदो। ऐं माण्हुनि जे लाइ माना हिकिड़ो मसीहा हो, जेका सिंधी क़ौम जेका आहे हुनजे लाइ हिकिड़ो मसीहा हो ऐं पंहिंजे चाहींदड़नि लाइ हिकिड़ो मसीहा हो। माण्हू जॾहिं बि वेंदा, जॾहिं मोरे जो सफ़र कंदा, जॾहिं उस्ताद जलाल चंद जा चाहींदड़ जॾहिं हुनखे राति पइजी वेंदी तो पोइ चवंदा त बाबा हाणे केॾांहुं वेंदासीं, पोइ कंहिं कम सां के ईंदा या कीअं घुमण फिरण ईंदा त पोइ राति पइजी वेंदी चवंदा त बाबा हाणे हलूं था बसि, जेको आहे उस्ताद जलाल चंद जी ओताक ते था हलूं। पोइ उस्ताद जलाल चंद जी ओताक ते वञी वेहंदा, पोइ उस्ताद जलाल चंद हुनजी ख़िदमत कंदो, ख़ातिर तवाज़ा कंदो, जेको माना हुनजो हाल हूंदो त माना हुनजी वॾी ख़िदमत कंदो, उनके मानियूं खाराइण, चांहियूं पीआरण, उनजे लाइ हंध बिस्तरे जो माना बंदोबस्त करणु ऐं राति देर ताईं माना कचहरी कंदो, तमामु घणी कचहरी कंदो ऐं हाल वार वठंदो। पोइ जॾहिं महिमान पाण चवंदा त बाबा हाणे सुम्हूं था त पोइ उस्ताद जलाल चंद बि मोकिलाणी कंदो। ऐं इहा उस्ताद जलाल चंद जी माना हिकिड़ी खूबी हुई। वरी फजर जो माना उन्हनि खां सभिनि खां अॻु में पुॼी वेंदो त हुननि जे लाइ अगरि सियारो हूंदो त पाणी गरम कराए हथ मुंहुं धोराए, ऐं अगरि वेंचड़ो हूंदो त माना हुननि जे लाइ ओड़ो ई क़िस्म जो बंदोबस्तु कंदो, हुननि जा कपिड़ा लटरा धोराए ऐं हुनजे खाधे जो अलॻि बंदोबस्तु कंदो ऐं सुबुह जो चांहि लाइ हुनजो माना अलॻि बंदोबस्तु खाधे पीते जे लाइ। माना सुबुह जो बाबा सवेरे महिमान आहिनि चांहि पींदा लाज़मी, उस्ताद जलाल चंद माना हुनजी एतिरी ख़ातिर तवाज़ा कंदो। ऐं हर माण्हू जेको हूंदो उनजो माना हिकिड़ो ख़ासि जेको मोहब्बत जो जेको मकान हूंदो उस्ताद जलाल चंद जी ओताक हूंदी। ऐं उस्ताद जलाल चंद सां जॾहिं हू मिलंदा त उस्ताद जलाल चंद माना हुन सां तमामु ख़ूबसूरत अंदाज़ सां गुफ़्तगू कंदो ऐं मोहब्बत ॾींदो, प्यार ॾींदो, चाहत ॾींदो ऐं हुन जूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधंदो। पोइ जंहिंजो जेको कमु हूंदो पोइ उस्ताद जलाल चंद खे ॿुधाईंदा, पंहिंजा ॾुखड़ा बि ॿुधाईंदा, पंहिंजा माना सुख भी ॿुधाईंदा, हर ॻाल्हि जी माना ॻाल्हि हुन सां उस्ताद जलाल चंद सां माना ओरींदा हुआ। पोइ उस्ताद जलाल चंद वरी हुनजी मदद भी कंदो, ग़रीबनि जी भी मदद कंदो, पर कंहिं ॻाल्हि में फासी पिया आहिनि कुझु अहिड़े झटे में मसइले में त उनजी उन हिसाब सां भी मदद कंदो। ऐं वरी आशिक़ मिज़ाज जेके नौजवान उहे भी जमा थी वेंदा उस्ताद जलाल चंद वटि, महबूब जा सतायल जेके उहे बि उस्ताद जलाल चंद खे ॻाल्हियूं ॿुधाईंदा त वरी उस्ताद जलाल चंद हुननि खे ॿुधाईंदो त इश्क मजाज़ी छा आहे, इश्क जेको आहे खुदाई कहिड़ो आहे, हक़ीक़ी इश्क कहिड़ो आहे। पोइ उस्ताद जलाल चंद वॾा पंहिंजे हिकिड़े जेको निराले अंदाज़ में हुननि खे सम्झाईंदो ऐं हुननि खे तमामु बहितरीन तरीक़े सां सम्झाए हुनजो ज़हन ठाहींदो त नौजवान जेके हूंदा उहे माना ख़ुदकुशी खां बची वेंदा, पंहिंजो पाण खे मारण खां माना बची वेंदा ऐं मुक़ाबले लाइ तैयार थी वेंदा। त बाबा इश्क में हर मंज़िलूं ईंदियूं आहिनि, इश्क में तकलीफ़ूं बि ईंदियूं आहिनि, राहतूं बि ईंदियूं आहिनि ऐं किथे किथे जेको आहे इंसान लाइ परेशानियूं बि इंतज़ारियूं बि थींदियूं आहिनि। ऐं किथे उस्ताद जलाल चंद फरमायो त माना किथे आशिक़ मजबूर हूंदो आहे त किथे महबूब मजबूर हूंदो आहे। त ईअं उस्ताद जलाल चंद हुननि जो माना ज़हन ठाहे त हुननि खे माना इन ॻाल्हियुनि खां परे कंदो त बाबा इहे कॾहिं बि सफ़ा इश्क में माना जीअं ईअं न थियो ऐं पंहिंजो पाण खे जीअं माना ख़ुदकुशी न करे। उस्ताद जलाल चंद पंहिंजे पैगाम में पंहिंजी गायकी में माना इहो सम्झायो ऐं हर कैफ़ियत सम्झाइण जो मक़सदु इहो हो त माना इन जेको माण्हुनि में नौजवाननि में माना शऊर ॾियां, जागरता ॾियां ऐं हुनजे ज़हननि खे माना वाश कयां, सफ़ाई कये, सुथराई करे माना सुठो कयां। उस्ताद जलाल चंद इहो ऐं उस्ताद जलाल चंद जी जेका हर अदा में जेका आहे उहा हिकिड़ी ख़ुशबू ईंदी ऐं जिथे बि वेंदो त माना माहौल महकाए छॾंदो, जिथे बि वेंदो महफ़िलनि में वेंदो,
ॻाइण वॼाइण ते दोस्तनि यारनि में कचहरी में वेहंदो त मन महफ़िलुनि खे महकाए छॾींदो। कचहरी जो मोर हो ऐं ग़रीबनि जी माली मदद बि कंदो ऐं रहम दिल इंसान हो त मन हर कंहिं ते रहम बि कंदो। कंहिं सां रहम अची वेंदो त पोइ हुनखे माना हुनजी माली मदद कंदो, लिकी छपी करे हुनखे ॾेई छॾींदो त बाबा हीअ तुंहिंजी मदद आहे, हीअ मुंहिंजे तरफ़ां अथई मदद आहे तुंहिंजी। त ईअं उस्ताद जलाल चंडी जी इहा माना ख़ूबी हुई। मिटनि माइटनि खां अलावा दोस्तनि यारनि चाहींदड़नि माना हर कंहिंजी मदद कंदो। मेला बि कराईंदो, मलाखड़ा बि कराईंदो। ऐं उस्ताद जलाल चंडी जी माना हिकिड़ी का ख़ूबी हुजे जेका ॻाइजे न त हुन में त रुॻो ख़ूबियूं ख़ामी त उस्ताद जलाल चंडी वेझो बि न आई। दोस्तो इहे उस्ताद जलाल चंडी जी माना इहा ज़िंदगी हुई जेका हर असांजे सिंधी जे लाइ हिकिड़ी मिसाल आहे। ऐं जेके असांजा जेके फ़नकार आहिनि, बेस फ़नकार आहिनि, माना उन्हनि खे का ख़बर ई न आहे दुनिया में छा पियो थिए छा न पियो थिए, कंहिंजी मदद नथा कनि, ग़रीबनि जे माना तॾनि ते वञनि ई कोन था। उस्ताद जलाल चंडी जो माना हर ग़रीब खां ग़रीब सां बि ओड़े अंदाज़ में मिलंदो ऐं अमीर सां अमीर वारे सां बि माना ओड़े अंदाज़ में मिलंदो। उस्ताद जलाल चंडी अमीर ग़रीब कोन ॾिसंदो, बसि मोहबत खे ॾिसंदो, चाहत खे ॾिसंदो ऐं पंहिंजे चाहींदड़नि सां हमेशह माना मिलण लाइ बेताब हूंदो। जेको लड़ी ईंदो त माना उस्ताद जलाल चंडी जी हमेशह तारीफ़ कंदो। जॾहिं उस्ताद जलाल चंडी हुन सां मिलंदो त हू पंहिंजे राज भाग में जॾहिं बि ॻोठ मिटनि माइटनि में पाड़े में क़ौम में जिथे बि वेंदो त माना उस्ताद जलाल चंडी तारीफ़ कंदो। ऐं उहा तारीफ़ जेका उस्ताद जलाल चंडी जी अॼु ताईं बि थिए थी। इहो उस्ताद जलाल चंडी जो जेको मुआशरती किरदारु हो। गेस्टनि जो जहान त अलॻि आहे, पर हिन जो अख़लाक किरदारु पाड़े में उथणु वेहणु, माण्हुनि सां माना उथ वेह, पंहिंजे चाहींदड़नि सां उथ वेह, माना एतिरी भली हुई जो हर को उनजी तारीफ़ थो करे। तव्हां उस्ताद जलाल चंडी जी कॾहिं बि कंहिंखां गिला न ॿुधी हूंदी, कॾहिं बि तव्हां कंहिंजे बि वातां उस्ताद जलाल चंडी गिला न ॿुधी हूंदी। इहो उस्ताद जलाल चंडी जो अमर किरदारु हो जेको अॼु ताईं माण्हुनि जी दिलनि में ज़िंदा आहे ऐं ता क़यामत ज़िंदा रहंदो। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।